बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारी सी रहा हो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम आवाया महताब अली नूर न जो के प्रोग्राम में बेवा के भली कार चऊं था। ख़ास तौर ते ज़िक्र कंदासीं सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब जो जंहिं कराची में एक तकरीब खे ख़िताब कयो। उन खां पोइ टाइम न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल बि कई ऐं टाइम न्यूज़ जे क्राइम रिपोर्टर हबीब जमाली जे सवालनि जा जवाब बि ॾिना। ख़ासि तौर ते माड़ी जलबाणी वाक़े जे हवाले सां ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब जो साॻियो ई मौक़िफ़ जेको आहे उहो साम्हूं आयो जेको इब्तिदाई तौरु हुन ॾिनो हुयो। अॼु बि हबीब जमाली जे सवाल जे जवाब में ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ सिंध जे निगरान घरू वज़ीर इहो चयो त माड़ी जलबाणी वारो वाक़ियो जेको आहे उहो ॻोठाणनि जी मज़ाहमत ऐं रेंजर्स ते हमले सबबु पेश आयो ऐं इन हवाले सां कमेटी जेका आहे उहा जांच करे रही आहे। जांच रिपोर्ट में जंहिंजो बि ॾोह साबित थींदो उन ख़िलाफ़ु कार्रवाई ज़रूरु थींदी। हाणे हिते सवाल इहो पैदा थो थिए त जॾहिं जांच थी न हुई ऐं हीउ वाक़ियो पेश आयो इब्तिदाई तौर ते त फ़ौरी तौर ते हिकु ईअं खणी चइजे त इम्पोर्टेंट उहिदे ते बीठल घरू वज़ीर जे उहिदे ते बीठल ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब फ़ौरी तौर ते इहो बयानु ॾेई छॾियो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वई ऐं शकी जेके ॾोहारी आहिनि जवाबदार उहे जवाबी कार्रवाई में मारिजी विया हुआ। ऐं इन हवाले सां असांखे ॿुधायूं त सिंध जे वॾे वज़ीर निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर साहब उन्हनि इन वाक़े ते इंतिहाई अफ़सोस जो इज़हार कयो ऐं उन्हनि इहा जांच कमेटी जेका आहे जोड़ण जो ऐलान कयो। त ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब अॼोके बयान में बि इहा ई ॻाल्हि कनि पिया जॾहिं जांच अञा मुकमल थी न आहे त पोइ मारिजी वियलनि खे ॾोहारी कीअं थो करार ॾेई सघिजे जॾहिं त उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं क़िस्म जो को क्रिमिनल रिकॉर्ड बि साम्हूं न आयो आहे। हिते वरी ज़िक्र कयूं त अहिड़े ई क़िस्म जी कार्रवाई जेका आहे उहा कश्मीर में बि कई वई आहे ऐं कश्मीर में मुबैना इंटेलिजेंस जे बुनियाद ते कार्रवाई कंदड़ रेंजर्स ऐं पुलिस एहलकारनि खे शाबाश इन करे ॾियूं था छाकाणि त उन्हनि कार्रवाई कंदड़ एहलकारनि उन्हनि नौजवाननि खे चइनि ॼणनि खे जिन खे गिरफ़्तार कयो वियो उन्हनि खे मारण जे बजाए गिरफ़्तार करे वधीक कानूनी कार्रवाई जे लाइ पुलिस हवाले करे छॾियो आहे। त लाज़मी तौर ते नवाबशाह पुलिस जेका आहे नवाबशाह में मुक़ररु एहलकार उहे इन कार्रवाई इन ऑपरेशन मां बि कुझु सिखनि त ऑपरेशन जेको आहे उहो ईअं कबो आहे जवाबदारनि खे गिरफ़्तार कबो आहे ऐं वधीक वरी कानूनी कार्रवाई जे लाइ पुलिस हवाले करे छॾिबो आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मौक़िफ़ में तज़ाद अचे पियो इहो मामिलो आहे ऐं ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब इहा बि ॻाल्हि कई त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद बह जंहिंजे क़त्ल खे काफ़ी ॾींहं गुज़री चुका आहिनि उन जा क़ातिल अञा गिरफ़्तार न थिया आहिनि। उन हवाले सां उन्हनि इहा गुड न्यूज़ ज़रूरु ॾिनी त हिकु हफ़्ते अंदरि जेको आहे मुख्य क़ातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार थी वेंदा छाकाणि त असांखे ख़बर आहे त उहे किथे आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां बि उन्हनि इहो ई चयो त असांखे ख़बर आहे त क़ातिल किथे आहिनि। जॾहिं ख़बर आहे त पोइ क़ातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार छो नाहे कयो वियो इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां पोइ ॿियो मामिलो आहे वर्ल्ड बैंक आलमी बैंक जंहिंजा असां कर्ज़ी आहियूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंजो कर्ज़ु खयल हूंदो आहे त उहो फ़रमाइशूं बि कंदो आहे। ॿियो भेरो आलमी बैंक पारां पाकिस्तान खे कुझु नवां मशवरा ॾिना विया आहिनि जंहिंसां ग़रीब तबिको जेको आहे उहो सिधो सो ऐं आबादगार तबिको मुतासिर थियण जो अंदेशो ऐं ख़दशो पैदा थी वियो आहे। आलमी बैंक जेका आहे उन पाकिस्तान खे मशवरो इहो ॾिनो आहे त 50,000 ऐं उनखां घटि जेके आमदनीअ वारा माण्हू आहिनि उन्हनि ते बि टैक्स लॻायो उन्हनि खां टैक्स वठो ऐं उनखां पोइ 12.5 एकड़ ज़रई ज़मीन रखंदड़ जेके मालिक आहिनि आबादगार उन्हनि खां बि टैक्स उगाड़ी कयो। 12.5 एकड़ ज़मीन वारो आबादगार वीचारो कमाईंदो छा हूंदो उहो बि हाणे टैक्स भरींदो। उनखां पोइ चवनि पिया त मुनासिब तयारी ऐं जाइज़े खां सवाइ शुरू कयल जेके मनसूबा आहिनि तरक़ियाती मनसूबा उन्हनि खे फ़ौरी तौर ते बंदि कयो वञे। अॻुवाट जेके सिंध में मनसूबा हलनि पिया उन्हनि खे बंदि कयो वियो आहे। इन ते पीपल्स पार्टी बि जमातूं एहतिजाज बि कनि पियूं। इन्हनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां सां करायूं था। सीनियर तजिया निगार आहिनि डॉक्टर अयूब शेख साहब असांखे जॉइन कयो आहे। SUP जा मरकज़ी सदर आहिनि ज़ैन शाह साहब उहे असांखे जॉइन कनि पिया। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। इदरीस लिगारी साहब बि असांखे जॉइन कंदा। पैनलिस्ट जी राय शामिलु करण खां पहिरियां निगरान घरू वज़ीर जेके आहिनि हारिस नवाज़ साहब ब्रिगेडियर रिटायर्ड उन्हनि जेका टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे पहिरियों उहा ॻाल्हि ॿोल अव्हांखे ॾेखारियूं था। आपको ये खुशखबरी बहुत जल्दी इसलिए मिल जाएगी कि हमें पता कहाँ पर है। कुछ गारंटीज हैं जो कुछ डर रहे हैं कि जी आ जाएंगे मार देंगे हम नहीं चाह रहे। हमने कह दिया हम वैसे भी अभी 20-20 लाख के जो हेड मनी के लोग हैं उन्होंने सरेंडर किया है। किसी को हम नहीं मार रहे। बिल्कुल ये इंसाफ कानून के खिलाफ है। कानूनी कार्रवाई करना भी करेंगे और आपको देखेंगे बहुत जल्दी इसकी खबर मिलेगी। हम बहुत जल्दी पहुँचे हुए हैं। सब जगह पता कहाँ पर है। सिर्फ कच्चे में वहाँ APC नहीं जा सकती जिसकी वजह से हम रुके हुए हैं। बट मेरे ख्याल में और इसी हफ्ते में जो कमिंग वीक है इसमें हम इसको लेंगे।
बिल्कुल वी हैव रीच्ड टू द पॉइंट जहाँ से हम उसको पकड़ना है। वहाँ पर लॉ इन्फोर्समेंट एजेंसी जाती हैं और वो कार्रवाई करना चाहते हैं तो वहाँ की जिम्मेदारी है लोगों की, गाँव के लोगों की। आप आराम से उनको कहेंगे आएँ, आप पूरी तलाशी लें, आप विजिट कराएँ, कोई चीज़ नहीं दैट सेंटर पर। लेकिन अगर आप अंदर एक दो फायर करें और उसके बाद लोगों को लाठी से, सरिये से, कुल्हाड़ी से मार के गिरा के आप जान से मारने लगे तो ये तो कोई तरीका नहीं है। आप कानून को अपने हाथ में नहीं ले सकते हैं। तो मैंने इसलिए हाई पावर इंक्वायरी डाली है, तो फिर मैं क्लियर हो जाएगा उसके बाद देखें किसका कसूर है, वो इंक्वायरी देखा जाए। देखें बात यह है कि बड़े अफसोस की बात है, एक तो सिंधी पंजाबी की बात शुरू कर देते हैं। रेंजर्स में 80% लोग सिंध के सिंध के लोग एम्प्लॉयड हैं, उनको जॉब मिलती है, वो काम करते हैं। आप कहीं भी जब लॉ इन्फोर्समेंट एजेंसी चेक करने जाती है, अगर अंदर कोई टारगेट बैठा हुआ है तो गांव का फ़र्ज़ है कि अंदर जाकर उसको सर्च करें अपने खुद ऊपर। अगर नहीं है तो कोई फर्क, लेकिन अगर अंदर है तो उसको बचा रहे हैं, उसके लिए आप फायर कर रहे हैं तो दैट इज इलीगल, जिसकी वजह से ये कार्रवाई हुई है। हमने बड़ी हाई लेवल इंक्वायरी की हुई है 3 दिन से। रिटायर्ड हारिस नवाज़ जी ॻाल्हि ॿोली का टाइम न्यूज़ सां उन्हनि कई तकरीब ख़िताब कयो, उहा मूंखे ॿुधाई। इन्हनि जो इहो बि चवणो त रेंजर्स में सिंधी जेके आहिनि उन्हनि जी अक्सरियत वधीक आहे, पंजाब जा एहलकार जेके आहिनि उहा मुक़ररु हुअण जी ॻाल्हि में का बि सदाकत न आहे। डॉक्टर अयूब शेख साहब वेलकम चऊं पिया था तव्हांखे शो में। माड़ी जलवाणी वाक़ियो जेको पेश आयो उन जी इब्तिदाई जेका FIR दाख़िल कई वई ॻोठाणनि जे फ़रियाद ते, उन में मौक़िफ़ बिल्कुलु वाज़े हो त रेंजर्स जा एहलकार ऐं पुलिस जी इन कार्रवाई दौरान इहे 4 ॻोठाणा जेके आहिनि उहे मारिजी विया हुआ। उनखां पोइ वरी कुझु ॾींहंनि खां पोइ सरकार जी मदद में जेका FIR दाख़िल थी उन में मौक़िफ़ ई तब्दील कयो वियो, ॿियो ॾिनो वियो। अॼु वरी हिकु भेरो ॿीहर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब इहो वाज़े कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई दौरान जेके आहिनि इहो वाक़ियो पेश आयो ऐं 4 ॼणा मारिजी विया ऐं शकी ॾोहारनि ख़िलाफ़ इहा कार्रवाई कई वई। हीउ जेको तज़ाद आहे इन सां जांच ते बि असरु पवे थो ऐं जेसि ताईं जांच मुकमल नथी थिए कंहिंखे बि ॾोहारी कीअं थो करार ॾेई सघिजे सर, गैर यकीनी वधे पई, अदम तहफ़ुज़ जेको आहे उहो अञा वधीक पैदा पियो थिए। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त जेको चीफ मिनिस्टर साहिबु ऐलान कयो उनखे सुभाणे 4 ॾींहं पूरा थींदा, उहे 4 ॾींहंनि जी रिपोर्ट अचण खां वरी ब्रिगेडियर साहिब खे इहा ॻाल्हि करणी न खपे। पर ब्रिगेडियर साहिबु जेकॾहिं इहा करे थो त इन जो मतिलबु आहे त हू ख़ुदि जांच ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि थो करे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त तेसि ताईं ब्रिगेडियर साहिब खे बहिशत दाख़िला मिनिस्टर जे का बि ॻाल्हि न करणु खपे हा ऐं चवे हा त इन जे लाइ चीफ मिनिस्टर जेको हुकुम जारी कयो आहे उहा रिपोर्ट अचे त उन खां पोइ ई मां इन ते ॻाल्हाए सघंदुमि। हा, जिन बि मुश्तबा माण्हुनि जी ॻाल्हि थो करे उहा लिस्ट बि जारी करे, जेकॾहिं हुनखे सॼी ख़बर आहे, जेकॾहिं हुनखे इहा बि ख़बर आहे त हुननि खे गोलियूं हलायूं त उहे हथियार बरामद थिया न थिया। इन करे हिकिड़ो अहिड़ो विचड़ियल वाक़ियो आहे जंहिंमें हिन मिनिस्टर साहिब खे विच में पवण ई न खपे हा जेसि ताईं सॼी मां, छो त पाण त उते मौजूदु कोन्हे जो जेको कुझु हुनखे ॿुधाइनि उहो ई सही हुजे। हाणे उहो जांच सां ई मालूम थींदो, DNA रिपोर्ट सां मालूम थींदो ऐं मेडिको लीगल सां मालूम थींदो, पोस्टमार्टम जी रिपोर्टूं उन्हनि सां मालूम थींदो, हथियार बंद उहे किथे हुआ, उन्हनि अहलकारनि खे लॻियूं आहिनि उहे कहिड़े हिसाब सां लॻियूं आहिनि, जेके माण्हू क़तल थिया आहिनि उन्हनि खे गोलियूं कीअं लॻियूं आहिनि, सिधियूं गोलियूं कीअं लॻियूं आहिनि, इहो सॼो जो सॼो मामिलो जांच खां पोइ ई थी सघंदो आहे। इन करे मुंहिंजो मामिलो आहे त मुंहिंजो चवणु हीअ आहे त मिनिस्टर साहिब खे कंहिं बि हवाले सां हिन विच में न अचणु खपे। इन सां जांच ते असरअंदाज़ अच्छा फ़र्ज़ु कयो हिकिड़े मिंट जे लाइ जेको कुझु मिनिस्टर चए थो इन में ई सदाकत आहे, हिकिड़े मिंट लाइ असां मसरूफ़ जो फ़र्ज़ु था कयूं त हुनजी ॻाल्हि सची आहे ऐं सुभाणे रिपोर्ट बि इहा अचे त उहा आहे। सभु असां छा कंदासीं, असां चवंदासीं त हिन मिनिस्टर जे कयल ॻाल्हियुनि जे करे हिन रिपोर्ट ते असरअंदाज़ थी इहा रिपोर्ट जारी कराई, पर जे न ॻाल्हाए हा त पोइ रिपोर्ट जेकॾहिं का बि अचे हा त उन ते घटि में घटि एतमाद जी फिज़ा क़ाइमु हुजे हा। हाणे हिन सॼो मामिलो धुंधलो करण जी कोशिशि कई आहे, इहो हिकिड़े मनसब ते वेठल माण्हू खे नथो सोचे। बिल्कुलु ठीकु डॉक्टर अयूब शेख साहब। ऐं जीअं इंट्रो में मां शाबाश ॾिनी कश्मीर में कार्रवाई कंदड़ पुलिस ऐं रेंजर्स जे एहलकारनि खे, जिन हीउ जेको सकरनि वारो वाक़ियो पेश आयो उन जे उबतड़ जेको आहे जवाबदारनि खे गिरफ़्तार बि कयो ऐं उन्हनि खां जेको कुझु रिकवर थियो ठीकु आहे उहो बि ज़ाहिर कयो, उन्हनि खे वरी वधीक क़ानूनी कार्रवाई जे लाइ पुलिस हवाले करे छॾियो। त बेसिकली कार्रवाई थियणु ईअं खपे
गिरफ़्तार जवाबदारनि खे कयो वञे, उनखे कानूनी कार्रवाई जे लाइ पुलिस ऐं अदालतुनि ते छॾे ॾियणु खपे मामिलो। न तव्हां वारी ॻाल्हि मूजिबि त धाड़ेलनि खे जीअरो था पकड़नि ऐं जेके मिसकिन ॻोठाणा आहिनि उन्हनि खे सिधो मारे था छॾनि। बिल्कुलु इहे थियणु न खपे डॉक्टर साहब। इहो कॾहिं बि न, कानून सॼी दुनिया जे कानूननि में ईअं लिखियलु कोन्हे ॾोहीअ खे पंहिंजी जेका बि सज़ा आहे उहा मिलण ताईं इंसाफ़ मिलण जो चयलु आहे। उनखे उनजी ॻाल्हि ॿुधण जो, उनखे गिरफ़्तार करण जो, उनखे सज़ा ॾियण जो हिकिड़ो सॼो तरीक़ो आहे। पाकिस्तान में उनजा कानून ठहियल आहिनि, उन कानून जी रूगर्दानी घटि में घटि कानून नाफ़िज़ कंदड़नि खे नाहे करे। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच सर। वापसि असां ईंदासीं ॿिए मामले ते। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, ॿुधो पिया सर अवां? जी मेहताब, वेलकम सर अवांखे शो में। अवां जो छा ख़्यालु आहे, बेएतमादी जी फिज़ा जेका आहे उहा गैर यकीनी अदम तहफ़ुज़ अञा वधी वियो आहे, ख़ासि तौर ते हारिस नवाज़ साहब अॼु हिकु भेरो ॿीहर टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान जेके मक़तूल आहिनि उन्हनि जे वारिसनि जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकण जी कोशिशि कई। इहो चयो त इहो जेको बाड़ी जलवाणी वाक़ियो पेश आयो ॻोठाणनि जी मज़ामत ऐं रेंजर्स ते हमले सबबु पेश आयो आहे। कमेटी जेका आहे जांच वारी उनखे अॻुवाट ई मक़तूलनि जा वारिस रद्द करे चुका आहिनि ऐं उन जांच कमेटी जी रिपोर्ट खां पहिरियां अहिड़े क़िस्म जा बयान। इन ते तव्हांजो कमेंट सर। महिरबानी मेहताब, मुंहिंजे ख़्याल में हारिस नवाज़ साहब सरकारी मनसब ते जीअं ऑफिसर जेके मुलविस हूंदा आहिनि जंहिं अमल में, उहे जेके पंहिंजो आख़िर ताईं मौक़ुफ़ अख़्तियार करण जी कोशिशि कंदा आहिनि, लॻे ईअं थो त हीउ बि जहिड़ो उन्हनि जो हिकिड़ो ऑफिसर थी बीठो आहे ऐं अवाम जो नुमाइंदो त हूअं ई चूंडियल कोन्हे, पर निगरान हुकूमत में जेकॾहिं कंहिंखे वज़ारत ॾिबी आहे त उनजो असुल मक़सदु इहो न हूंदो आहे त उहो सरकारी अमलदारनि ऐं सरकार जे हिकिड़े पासे खे सिर्फ़ु ॾिसंदो, हू ख़ुदि इन जो ज़िम्मेवार हूंदो आहे त हू जिन माण्हुनि मां चूंडियो वियो आहे या जिन माण्हुनि मां उनखे खयो वियो आहे त उन्हनि जी घटि में घटि नुमाइंदगी करे। हू नुमाइंदगी त कोन थो करे, पर सिधो सां हू साबित थो करे त हू मुकमिल तरह ते इन ते बज़िद आहे त इहे जेके बि 4 ॼणा हुते बाड़ी जलबाणी में जेको नुमाइंदगी माफ़ कजो सर, नुमाइंदगी थिए त पई, उन्हनि जे नाले सां ब्रिगेडियर रिटायर्ड लिखियलु आहे सर। हा बिल्कुलु, त हू माना सम्झो त हाणे इहो सम्झणु खपे त सिंध जो निगरान घरू वज़ीर जेको आहे उहो जितां रिटायर थी आयो आहे उते अञा ताईं उनजी सर्विस जारी आहे ऐं उन जारी सर्विस जो ई हू हक़ अदा करे रहियो आहे, छाकाणि त इहो साॻियो मौक़ुफ़ जेको पुलिस ऐं रेंजर्स अख़्तियार कयो उहो हिन वक़्त ताईं उहो अख़्तियार कयो वेठो आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो टंडो बहावल वारे वाक़िए में बि ईअं ई आख़िर ताईं उहे अमलदार वज़ीर आज़म खां वठी करे सभु बज़िद रहिया ऐं जॾहिं उहो मामिलो वधी ॿियनि चइनि जानियुनि जे वञण ताईं पहुतो, ॿियनि उनजे नियाणियुनि जेको आहे सो पाण खे बाहि ॾेई साड़ियो, तॾहिं उन खां पोइ उहा शइ अॻिते वधी। न त ओतिरे तोणी का बि शइ निकिरण जे लाइ या का बि शइ इहा दाख़िल करण लाइ हू तयारी न हुया, क़बूल करण लाइ तयारी न हुया त कोई इहे टंडे बावल जा ॻोठाणा हिकिड़ा मिसकीन माण्हू आहिनि जिन जो कंहिं बि तरह जो तालुक़ दहशतगर्दी सां त छा पर कंहिं चोरी फुर सां बि कोन्हे। हाणे बि इहो ई आहे, जेकॾहिं हारिस नवाज़ सम्झे थो त हिन वाक़े में जेके माण्हू शहीद थिया आहिनि उन्हनि जो किथे को ॾोही रिकॉर्ड आहे त किथे भला को उहा हिकिड़ी FIR बि ॾेखारनि, या जेकॾहिं उन सां गॾोगॾु जेका रिकवरी करण विया हुया जेका शइ उते हुननि खे न मिली आहे उन जे लाइ को ॾस पतो ॾियनि त छा हो, उन्हनि वटि का बि शइ कुझु बि कोन्हे सवाइ ईअं हिकिड़ी जेका आहे सा का ग़लति क़िस्म जी का इंफॉर्मेशन थी सघे थो उन वटि हुजे, या जेकॾहिं ग़लति क़िस्म जी हलो इंफॉर्मेशन न बि आहे, कहिड़ी बि इंफॉर्मेशन आहे, पर छा हिननि जी तरबियत में उन्हनि जे कानून जे बुक में इहो आहे त हू जंहिं ॻोठ में दाख़िल थींदा त इन तरीक़े सां ॾाढ ॾहका पंहिंजे कंहिंजे घरनि में घिड़ी ऐं कोशिशि कंदा कंहिं शइ करण जी, ऐं पोइ जेकॾहिं उतां कंहिं माण्हू उन्हनि खां रुॻो पुछाणो करे त बाबा छो आया हो त उन्हनि खे ईअं गोलियूं हणी मारियो वेंदो ऐं उन खां पोइ उल्टो वरी उन्हनि जे मथां उबती FIR कटी वेंदी। त ऐं इन सां गॾोगॾु हीउ जेको जॾहिं इन्वेस्टिगेशन जे लाइ तव्हां टीम ठाही आहे, बावजूदि इन जे जो उहा सरकारी टीम आहे, 3 अमलदार सरकारी ऐं जिन जी तवक़ो या उम्मीद उन मां कोन थी कजे त का इन ब्रिगेडियर हारिस नवाज़ जे चयल इन सभिनी पहिरें ॾींहं वारनि जुमलनि खां वठी अॼु ताईं जेको उन चयो आहे उन खां का मुख़्तलिफ़ रिपोर्ट हूंदी, पर तंहिंजे बावजूदि बि जेकॾहिं उन्हनि जी कमेटी जेको भरम रखनि हा, को उन्हनि जी इज़त रखनि हा त हिन वक़्तु उन ते ॻाल्हाइण जे बजाए एतिरे ते इंतज़ारु कनि हा त उन कमेटी जी का रिपोर्ट अची वञे। ऐं ॿियो उन रिपोर्ट में यकीनी तौर ते जेके रेंजर्स वारा चवनि था त ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जो बि सॼो पोस्टमार्टम थियो हूंदो, उन्हनि जी बि सॼी जेका आहे सा मेडिकल रिपोर्ट ठही हूंदी,
उन मेडिकल रिपोर्ट मां ख़बर पइजी सघे थी त उन्हनि खे कहिड़ियूं गोलियूं लॻल आहिनि ऐं कहिड़े डायरेक्शन खां लॻल आहिनि, किथां आयल आहिनि, ऐं हुननि जेके शहीद थिया ॻोठाणा उन्हनि जूं बि पोस्टमार्टम्स उमेद आहे त रिपोर्टूं सही तरह सां जेकॾहिं ठाहियूं वयूं हूंदियूं त उन्हनि जी बि ख़बर पवंदी त गोली कहिड़े तरफ़ खां ऐं केतिरे मुफ़ासिले ते ऐं कहिड़े हथियार सां फायर कई वई आहे। इहे सभु शयूं जेकॾहिं ईंदियूं त उन मां ई ख़ुदि अंदाज़ो करे सघिजे थो। ऐं पोइ असुल जेको मसइलो आहे उहो इहा ई आहे त जेकॾहिं जुडिशल कमीशन हाज़ुर सर्विस हाई कोर्ट जे जजनि ते मुश्तमिल हुजे त उन्हनि मां त थोरी घणी उमेद रखी सघिजे थी त हू इंसाफ़ जे तक़ाज़ाउनि खे आॾो रखी करे का इंक्वायरी कनि। पर ही सरकारी अमलदार त यकीनी तौर ते जेको उन्हनि जो वज़ीर साहब चए थो उनखे ई फॉलो कंदा। हू पहिरें ॾींहं खां ई उनखे फॉलो करे रहिया हूंदा ऐं हींअर जेको उन्हनि सुवालनामो ठाहियो हूंदो उहो बि सुवालनामो गैर जानिबदार थी करे इंक्वायरी करण जे बजाए जानिबदार थी करे शयुनि खे खोटण ऐं ॻोल्हण जे कढ लॻल हूंदा। मुमकिन ईअं आहे त उन्हनि खां इहो क़बूल बि कराइनि त ॻोठाणा आया ऐं उन्हनि क़बूल कयो त असांखां ग़लती थी आहे ऐं उन जे बदिले में पोइ जेको आहे सही फायरिंग थी आहे। थी सघे थो रिपोर्ट अहिड़े क़िस्म जी का अची वञे त मेहता मुंहिंजे ख़्याल में इन्हनि शयुनि ते सिंध जे माण्हुनि खे मुतहद थी करे ऐं सिंध जे शऊर खे गॾिजी करे इन्हनि शयुनि जे रुकावट बणिजण जे लाइ हिकिड़ो पासो आहे उन FIR खे चैलेंज करणु कानूनी तौर ते जेका सरकारी मुद्दत में दाख़िल थी आहे। ऐं ॿियो इहो जेको सरकार जी ॿोली हुकूमत ऐं हुक्मरान वक़्त जा ॻाल्हाइनि था उन्हनि खे इहो सम्झाइणो पवंदो त सिंध मफ़तूहा इलाइक़ो कोन्हे, हुननि जे कब्ज़े में आयल को इलाइक़ो कोन्हे। ही पाकिस्तान जे आइन मुताबिक़ वफ़ाक़ जो हिकिड़ो वहदत आहे, हिकिड़ो यूनिट आहे जंहिंजे अंदरि रहंदड़ ही माण्हू जेके आहिनि सदियुनि खां पंहिंजी धरती जा वारिस आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं तव्हां इन तरीक़े सां ट्रीट कंदव त पोइ तव्हां कहिड़े बुनियादनि ते कश्मीर ऐं फ़लस्तीन जे मामलनि खे जेको आहे सो इंसानी हक़नि जे बुनियादनि ते खणो था। इन मां सोचो अॼु सॼी दुनिया जे अंदरि जेका पाकिस्तान जी बदनामी थी आहे, अॼु सिंध जे इन माड़ी जलमाणी जे वाक़े ते वाशिंगटन में, कैनेडा में, यूरोप में, जिते किथे मुख़्तलिफ़ शहरनि में, ऑस्ट्रेलिया में, जिते बि उहे सिंधी उते बाशऊर वेठा आहिनि उन्हनि उनजे ख़िलाफ़ मुज़ाहिरा कया आहिनि। किथे पाकिस्तान एम्बेसी जे साम्हूं त किथे जेको आहे सो उते जे हुकुमराननि जे ऐवाननि जे आॾो गुज़िरियल ॾींहं बि थिया सर, उन खां पहिरियां बि थिया। इनाम साहब एटलीस्ट इदारनि खे एहलकारनि खे अॼु जेको कश्मीर भरिसां ॻोठ आहे मुबारक भयो उते जेका कार्रवाई कई वई उन मां सिखणु खपे। ख़ासि तौर ते उन पुलिस खे एप्रिशिएट करणु खपे उन्हनि एहलकारनि खे जिन जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो उन खां पोइ कानूनी कार्रवाई जे लाइ पुलिस हवाले कयो सर, उन्हनि खे मारे न छॾियो माड़ी जलबाणी वाक़े वांगुरु। कानूनी रस्तो तरीक़ेकार इहो आहे ऐं जेकॾहिं महताब जेकॾहिं को धाड़ेल मुक़ाबिलो बि करे थो त उन में कानूनी रस्तो इहो आहे त कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे उन माण्हूअ खे हतल इम्कान ज़िंदह गिरफ़्तार करण जी कोशिशि करणी आहे, पंहिंजे बचाव में बि उनखे बेहथियार करण जे लाइ कोशिशि करणी आहे ऐं जेकॾहिं आख़िर में फायर लाज़िम थी बि पवे त उहो अहिड़े हंध ते फायर करणो आहे जो उन में हू मरे न। ऐं इहो हूंदो आहे कानूनी तरीक़ो जेकॾहिं को अहिड़ो इनकाउंटर थिए बि। पर ही जेको सिधी साईं कंहिंखे माण्हूअ खे मारण जी जेका कोशिशि हूंदी आहे त उहो ईअं हूंदो आहे त तव्हां नियत ई हिन सां आया हो, तव्हां तयारी इहा करे आया हो त उते वञी करे मारणो आहे कंहिंखे। त इन में ऐं हुन सरकारी जेको असुल तरीक़ेकार आहे उन में इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में जेका कंदकोट कश्मीर जे पासे ॾे इन ॻोठ में जेका कार्रवाई थी आहे उहा चाहे धाड़ेल आहिनि या न आहिनि, पर इन तरीक़े सां उन्हनि खे गिरफ़्तार करे पुलिस जे हवाले करणु ऐं कानून जे कटहरे में उन्हनि खे पेश करणु इहो ई असुल दग आहे, इहो ई असुल कानूनी तरीक़ो आहे। हिते जेकॾहिं इहो तरीक़ो अख़्तियार कयो वञे त शायदि अहिड़ा वाक़िया न थियनि। पर मामिलो इहो आहे त धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन में त हुननि वटि क़ाइदा कानून ऐं उहो रहम ऐं उहो सभु शयूं अचनि थियूं, छाकाणि त सुभाणे उहे वरी उन्हनि जे कमु अचनि था। उहे जेके धाड़ेल उन्हनि सां हिननि जी कारोबारी बि ॾेती लेती आहे त किथे किथे उन्हनि खे सियासी तौर ते बि उन्हनि जी ज़रूरत पए थी त सियासत में ऐं कारोबार में उहे जेके जंहिंखे पंहिंजो मददगार सम्झनि था त उन्हनि जे लाइ त उहो तरीक़ो अख़्तियार कनि था। पर ही जेके आम माण्हू जेके ॻोठाणा ऐं ग़रीब हुजनि था, जेके हिन धरती जा वारिस आहिनि, उन्हनि जे लाइ हिननि जी सोच इहा हुजे थी त बसि उन्हनि खे ख़तम ई करिणो आहे। जी मेहताब। ठीकु, इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, ॿुधो पिया सर अवां? जी सर। रफ़ीक साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। अवां जो छा ख़्याल आहे सर, कंहिं सूबाई
पोस्ट ते वेठल ख़ासि तौर ते लॉ एनफोर्समेंट जेके इदारा आहिनि उन्हनि जो कैप्टन जेको हुजे उहो अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं बयानु ॾिए जंहिंसां बेयकीनी बेतमादी वधे, उनखां पोइ अदम तहफ़ुज़ जो अहसासु वधंदो वञे, इन ते अव्हांजो कमेंट सर, अहिड़े क़िस्म जा बयान। ऐं जीअं डॉक्टर अयूब शेख साहिबु शुरू में चयो त जांच ते असरअंदाज़ थी सघनि था अहिड़े क़िस्म जा बयान घरू वज़ीर जा। ॾिसो, घरू वज़ीर शुरू खां वठी जेके बयान आहिनि, माना मूंखे त मां हुन ते ट्वीट्स कंदो रहियो आहियां, हिन प्रोग्राम में तवसत सां बि ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, उहे शदीद क़िस्म जी उन्हनि ते रिज़र्वेशन आहे। ही त वाक़ियो जंहिंखे जीअं ढक ॾियण जी कोशिशि कई वञे थी, इहो त बिना अनएक्सेप्टेबल आहे। पर प्रॉब्लम इहो आहे त न फ़क़ति इहो, मिसाल तौर ते जेको वॾेरनि बाबति जेको बयानु ॾिनो हुन त भई वॾेरा ई हुनखे बाज़ियाब कराईंदा, इन जो मतिलबु आहे त उहे ई निगोशिएट कंदा, इन जो मतिलबु आहे त उन्हनि खे वरी रीस्टेब्लिश करण वारो जेको रस्तो आहे ज़िया वारो, इहो आंदो पियो वञे। हिन घरू वज़ीर जी जेका तरबियत ऐं तालीम आहे उहा मे बी अस्करी हुन में सुठी हुजे, पर हीअ जेका पुलिसिंग आहे इंटायरली डिफरेंट सेट आहे। उनखे इहो अंडरस्टैंड न पियो करे, जंहिंजे करे हीउ वाक़ियो शायदि अहिड़ी लीडरशिप जे फुक़दान जे करे थियो आहे। ऐं इहो जेको तरीक़ो आहे, जेको जंहिं तरीक़े सां ऑपरेशन्स थियनि पिया, मूं तव्हांखे ॿुधायो अॻे प्रोग्राम में चयो जेको लतीफ़ो हुन त हीउ उन तरीक़े सां करे रहियो आहे, उनजो तमामु वॾा असरात आहिनि। ऐं उनजा असरात जेके आहिनि पब्लिक राय में पवंदा, पब्लिक मोमेंटम गेन कंदा। इहो अॼोके दौर में थोरो ई पॉसिबल त तव्हां मतिलबु आहे त अॼु खां असां 90 जे ॾहाके में माई जिंदू जो केस थियो हो, उहो उन केस में जेका पब्लिक आहे उन जेको आहे सो इन खे जेको मीडिया जो सोशल मीडिया त उन वक़्तु न हुई, पर पोइ जेको पब्लिक प्रेशर हुयो थ्रू जेका प्रिंट मीडिया आहे उन्हनि जे थ्रू उनखे अंजाम ते पुॼायो। सो जेकॾहिं कोई सम्झे थो त इहो जेको वाक़ियो आहे इन जी सेल्फ इंटरप्रिटेशन करे ऐं बिना कंहिं सबूतनि जे उन्हनि जे करे ऐं लाइबिलिटी कई वेंदी, त इहा तमामु भुल जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं ग़लति ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि कॾहिं बि किथे मां सम्झां थो जेके पुलिस ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि इन जो ख़्यालु करणु घुरिजे, ऐं जेके सभई आहिनि जेका कानूनी रस्तो आहे उहो कानूनी रस्तो वठणु घुरिजे। हिन वक़्तु उन माण्हुनि सां तमामु वॾी ज़्यादती थी वई आहे। घुर हिन ॻाल्हि जी कई वञे त भई को जुडिशियल कमेटी का ठाही वञे। मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु दोस्त अॻु में ई इहा ॻाल्हि करे रहिया हुया, मूं विच में जॉइन कयो आहे, त अहिड़े क़िस्म जी जेका एतबार जो बि कमेटी हुजे। मतिलबु तव्हां कीअं करे सघो था, असांखे ख़ुफ़िया इतला मिलियो आहे त फलाणे माण्हू जो वॾो वॾो जुर्म आहे, उन जुर्म जे पादाश में तव्हां वञो था ऐं उन्हनि माण्हुनि खे मतिलबु आहे उन ते फायरिंग कयो था, उहे क़तल थी वञनि था पिया। तव्हांजो जुर्म तव्हां जेकॾहिं कंहिंखे कयो था त उहो साबित करणु बाक़ी आहे न, उनखे साबित करणो पवंदो न। या इहो लागू सिंध में नथो थिए, जेकॾहिं सिंध में बलूचिस्तान नथो थिए त उहा ॻाल्हि कयो इहो कानून बाबा हिते लागू न थींदो। इहा सॼी सूरत हाल असां ॾिसी रहिया आहियूं। इहा सूरत हाल का मतिलबु आहे त कंहिं स्टेट जे लाइ कंहिं कॉन्फिगरेशन लाइ सुठी कान्हे का, पर असुल सूरत हाल इहा आहे त इहो थी रहियो आहे असांजे अखियुनि जे अॻियां। असां बहाल ते मजबूरी इन सभु खे ॾिसी रहिया आहियूं, पर इन जो जेको आउटकम आहे न, हिकिड़ो जेको जॾहिं माण्हू कुझु बि न करे रहिया हूंदा आहिनि न पॉलिटिकली, त उहो हिकिड़ो वॾे तूफ़ान जो पेशकम हूंदो आहे। मां इदारनि खे ऐं सभिनी उन्हनि खे स्टेक होल्डर्स खे ॿुधायां थो पियो त इन खे हल्को न वठो ऐं इन ॻाल्हि खे ठीकु तरीक़े सां जांच करे ठीकु तरीक़े सां जुडिशियल कमेटी एक्सेप्टेबल कमेटीज़ ठाहियो, जजनि जी निगरानी हुन में जेके इन ॻाल्हि जो तद करनि, जेके बि हुनजा ज़िम्मेवार आहिनि उहे कोर्ट कटहरे ताईं आणियो, जीअं माण्हुनि जी जेका नफ़रत आहे उहा थधी थिए घटि थिए। हीउ तमामु वॾो वाक़ियो आहे। हीउ वाक़ियो को अॼोके दौर में मुमकिन न आहे त थी सघे त इहो किथे बि कंहिं मुल्क में थिए इहो। जी ठीकु आहे। अहिड़े क़िस्म जी कार्रवाई कश्मीर में जेका थी आहे उन में जवाबदारनि खे बजाए मारण जे गिरफ़्तार कयो वियो सर, इनखे एप्रिशिएट करणु खपे रफ़ीक अहमद साहब। बिल्कुलु इहो पुलिस जो कयल एक्ट आहे न, त भई पुलिस इज़ वेल ट्रेन्ड टू दैट। ऐं जॾहिं तव्हां उन्हनि सां रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई कई आहे हिते बि, मतिलबु आहे त जिते मतिलबु इहा कार्रवाई बहरहाल कंहिं हवाले सां एप्रिशिएटेबल आहे, पर हिते छो थियो आहे, हिते छा थियो आहे? हिते जेकॾहिं साॻी पुलिस रेंजर्स हुई ऐं लीडरशिप साॻी हुई त छा थियो आहे? इन जी माना का बि अञा ताईं माना हुनजी अचणु खपे त छा सूरत हाल कीअं हुई। ठीकु जी, वॾी महिरबानी अव्हांजी। इद्रिस निगारी साहब, अव्हांखे वेलकम चयो पिया प्रोग्राम में। सर, अव्हांजो मौक़िफ़ जेको बयाननि में तज़ाद साम्हूं अचे पियो, रोज़ बयान बदिलाइजनि पिया, इब्तिदाई FIR हिकिड़ी पई अचे, ॿी FIR में वरी मामिलो ई ॿियो थो बयानु कयो वञे,
इन सां अदम तहफ़ुज़ वधे पियो, ख़ासि तौर ते धरतीअ धड़नि में? महिरबानी मेहताब सर, मुंहिंजे ख़्याल में त असां जेका धरती धणी जेके आहिनि या ख़ुदि पूरो पाकिस्तान जेका आवाम जेका आहे उन जे जेका आम राय जेका आहे रियासती इदारनि जे बारे में मुंहिंजे ख़्याल में त असांजे जेका हुक्मरान तबक़ा आहिनि, ख़ुदि रियासत इदारा जेके आहिनि, इन ॻाल्हि जो नोटिस वठनि त असांजे बारे में अवाम में एतिरो गुस्सो ऐं एतिरी कावड़ छो आहे, असां खां किथे ग़लतियूं थियूं आहिनि, असां किथे इफ़राद कया आहिनि। गुज़िरियल 76 सालनि जो नतीजो आहे जो अॼु बि माड़ी जलबाणी जहिड़नि ॻोठनि में जेके हिकिड़ा मर्कज़ी शहरनि में आहिनि, छकड़ माना बोटरवे जी भर में हिकिड़ो ॻोठ आहे ऐं उते असांजा जेके अहलकार जेके वञनि था ऐं उन्हनि खे जेको तूं माना उते मासूम ॻोठाणनि खे उते क़त्ल करे उन्हनि खे मारे ऐं वरी इहा दावा मीडिया में कनि था जेको सो असां 4 हमले आवर मारिया आहिनि ऐं वरी 2 ॾींहंनि खां पोइ जेका आहे उहा FIR कटे उनमें चवनि था त जेके इहे माण्हू जेके असां कोन मारिया आहिनि ऐं इहे माण्हू जेके आहिनि ख़ुदि ॻोठाणनि जी फायरिंग में मारिजी विया आहिनि ऐं असां ते जेको सो 200-250 माण्हू हमिलो कयो। ही मतिलबु हिन जदीद दौर में जिते हाणे इंटरनेशनल मीडिया जेको आहे उहा ॿाहिरि बाइकिन खे मॉनिटर करे थी ऐं सोशल मीडिया जेके आहिनि उते बि जेके आहिनि शाहिद जेके आहिनि वीडियोज़ रिकॉर्ड कनि पिया ऐं मेन स्ट्रीम मीडिया जेका आहे जो वाकई अगरि सही आहे त वॾो हिसो जेको नाम निहाद जेको क़ौमी मीडिया जे हवाले आहे ऐं क़ौमी मीडिया जेको उहो नैरेटिव फ़क़ति रियासती इदारनि जो थी पेश करे ऐं उते आवाम जो जेको मौक़ुफ़ आहे उहो ॼण दॿाए थी छॾे त मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक हिन रियासत सां ट्रेजेडी कई थी। जी नाम साहब थियो न टंडो बहाव जो जेको सान्यो हुयो तंहिं लाइ बि इहो चयूं त असां वॾा दहशतगर्द मारिया आहिनि, वॾा जेके मुल्क आहिनि जेके दुश्मन माण्हू मारिया आहिनि, पर पोइ छा ज़ाहिर थियो, पोइ उहो ज़ाहिर थियो त उहे माण्हू जेके हुआ मासूम ॻोठाणा पोरियत ऐं हारी हुआ। नकीबुल्ला मसूद जेको हुयो उन लाइ बि चयो वियो त उहो हिकिड़ो वॾो दहशतगर्द आहे, घुरबल दहशतगर्द आहे, पर पोइ अॻिते हली अॼु साबित थियो त उहो हिकिड़ो मासूम माण्हू हुयो। त ख़ुदि असां वटि जेके ही मशहूरु जेके आहिनि इनकाउंटर करे फ़ख्र सां जेके SP साहिबान जेके ॿिया जेके आहिनि छो नथी ही रियासतुनि खां पुठाणा करे, छो नथी रियासत जेका आहे इहे जेके अहलकार मुलवसो आहे उनखे छो नथी जेको सो उन्हनि खां तहक़ीक़ तफ़तीश छो हिकिड़ो जेको हाई कोर्ट जज आहे जेको छो नथी उनखां इन्वेस्टिगेशन थियणु खपे ऐं छो नथी सुप्रीम कोर्ट जेका आहे हिन एॾे वॾे सानीअ ते जेका काजी फाइल साहिब छो नथो उनखे नोटिस वठे ऐं ही असांजा जेका तर्जुमान आहिनि जेके हुकूमती तर्जुमान आहिनि ख़ासि तौर ते वज़ीर दाख़िला जो घरू वज़ीर जेको सिंध जो आहे इहो कुझु जेको कुझु ॻाल्हाए थो मीडिया ते असां ॿुधूं पिया को बि रेस्पॉन्सिबल ऐं ज़िम्मेवार माण्हू अहिड़े उहिदे ते वेही ईअं ॻाल्हाए सघे चाहे ही मुल्क माना हिन माण्हुनि जो मुल्क न आहे, ही मुल्क फ़क़ति रियासती इदारनि जो मुल्क आहे। माना हिते अवाम खे तव्हां मारे छॾियो कोई हुनजो को मौक़ुफ़ न आहे। माना असांजा के बि इदारनि जा माण्हू जेके आहिनि उहे कंहिंखे बेगुनाह कोन मारे सघनि था, क़त्ल कोन था करे सघनि, माना सर्टिफाइड आहे। माना रियासती इदारा जिन माण्हुनि खे मारनि माना उहे क्रिमिनल आहिनि, उहे ॾोहारी आहिनि ऐं पूरी कोशिशि कई वेंदी त उन्हनि खे ॾोहारी साबित करण जे लाइ। ही छा ही रियासत जेका मां हूंदी आहे ही रियासत उहो मां वारो किरदारु अदा पई करे या ही रियासत उहा जेका आहे उन्हनि खे मारण वारो किरदारु अदा पई करे। मुंहिंजे ख़्याल में असांजे घरू वज़ीर खे वज़ीर आला खे हिननि सभिनी इदारनि खे हिननि खे सख़्तु नोटिस वठणु खपे जेकॾहिं उनजे सिफ़नि में उनजे इदारनि में अहिड़े क़िस्म जा ज़हनी मरीज़ ऑफिसर आहिनि ऐं वज़ीर दाख़िला जहिड़ा घरू वज़ीर जहिड़ा आहिनि उन्हनि जो सख़्तु नोटिस वठणु खपे ऐं उनखे पुछाइणो खपे। ही इंप्रेशन अवाम जो थो वञे, ही उहा दौर न आहे 88 जी 90 जी 99 जी अवाम न आहे, ही हिन दौर जी ॾींहों ॾींहुं अवाम जेका आहे उहा इन मामलनि में इंट्रेस्ट वठे थी, उहा इन जो फॉलो अप करे थी, उहा पुछे थी ॾिसे थी ऐं मॉनिटर थी करे। त मुंहिंजे ख़्याल में असांजे इदारनि खे ख़ुदि रियासत इदारनि खे ऐं हुकूमत खे हिकिड़ो ज़िम्मेवार रवैयो खपे ऐं उनमें इहो कॾहिं तइ न करणु घुरिजे, तइ कयो वेठो आहे वज़ीर दाख़िला साहिब त माना अवाम जो ॾोह हुयो, ॻोठाणा अढाई 300 जेके हुआ उहे वॾा दहशतगर्द हुआ, उन्हनि जो ॾोह हुयो ऐं हीअ असांजा जेके हुआ इहे मासूम जेके आहिनि। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में अवाम खे यकीन ॾियारण लाइ हिकिड़ी जेका असां हाई कोर्ट जा जेके आहिनि हिकिड़ा क्रेडिबल जज जेके आहिनि उन्हनि खे इहो मामिलो ॾिनो वञे ऐं उहे पूरी ईमानदारी सां तहक़ीक़ करे ऐं जेके बि नतीजा जेके आहिनि फाइंडिंग्स जेके आहिनि उहे अवाम ॾाढो शेयर करे बग़ैर के दबाव ऐं प्रेशर ते। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, वर्ल्ड बैंक जी फरमाइशुनि ते ईंदड़ खे प्रोग्राम में बि ॻाल्हाए सघूं था, पर निगरान घरू वज़ीर साहब अॼु जेका ॻाल्हि कई इनखे हाणे इन अहसास खे मां को नालो नथो ॾियां त को वरी नोटिस न अची वञे तौहीन जो या चिथर करण जो। चवनि पिया त असांखे ख़बर आहे त शहीद साहब जान मोहम्मद बाज़ जा कातिल किथे आहिनि, उहे कचे में आहिनि ऐं कचे में रुगो APC चेन वञी सघे थी, हफ़्ते अंदरि असां कातिल गिरफ़्तार कंदासीं।
APC चेन न हुजण जो को एतराफ़ आहे या छा आहे, विल नज़र न आई या इंफॉर्मेशन शेयर कई घरू वज़ीर, ही छा कहिड़ो बयानु ॾिनो सर? आइब साहब माइक अनम्यूट कजो प्लीज़ सर। डॉक्टर अयूब शेख साहब ॿुधो पिया? डॉक्टर अयूब कोन तो फोन ते हो शायद। ठीकु आहे। इनाम साहब ॿीहर राब्तो करण जी कोशिशि कयूं पिया। अवां जो छा ख़्यालु आहे सर? जीअं मां चयो त ही कहिड़ो अहसासु आहे हिनखे? मां त को नालो नथो ॾियां, अवां ॾियो त भले ॾियो। ही छा आहे मतिलबु इंफॉर्मेशन शेयर कयूं या माज़रत शो कई अथऊं त APC असां वटि न आहे, APC ईंदी त पोइ कचे में वञी सघंदासीं, या कचे में वञण जे लाइ विल खपे जेका हफ़्ते में अची वेंदी, शायदि उन खां पोइ शहीद साहब जा क़ातिल गिरफ़्तार थी सघंदा? मुंहिंजे ख्याल में इहो चई करे हू उन्हनि खे वधीक मौक़ो था ॾियनि त भॼी वञो तव्हां, जी असांखे ख़बर पइजी वई आहे किथे आहियो, ऐं उते पहुचण जे लाइ असांखे APC चेन वारी खपंदी उहा जेसी पहुचे। हाणे हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं कंहिं बि ही त सभिनी खे हाणे ख़बर आहे न असांखे त ही जेके बि धाड़ेल जिते वेठा आहिनि कचे में, उतां जॾहिं वीडियो जे ज़रिए सोशल मीडिया ते पंहिंजूं बहितरीन क़िस्म जूं वीडियोज़ बि शेयर कंदा रहनि था, त उन्हनि ताईं इहो न्यापो कोन पहुचंदो त उहा तव्हांजी ख़बर पइजी वई अथनि, हाणे तव्हांखे मोहलत था ॾियनि। ऐं त सम्झां त इहो अहसासु कोन्हे, बल्कि उन्हनि खे इहो रस्तो ॾियणु ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइणु आहे त तव्हां निकिरी वञो ऐं 2-3 ॾींहंनि में असां वटि APC चेन वारी बि अची वेंदी। हुजण ईअं खपंदो आहे महताब, त जॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वई आहे उहो किथे आहिनि ऐं छा आहे, त उन जे लाइ पूरी तयारी करे ऐं उन्हनि जो वञी घेरो तंग करे उन्हनि खे उतां ॿाहिरि कढी अची गिरफ़्तार करे खणी अचिबो, या तव्हां उन्हनि जे लाइ वेही करे ऐलान कंदो त असां वटि जॾहिं तयारी थी त पोइ वेंदासूं। ऐं ॿियो APC चेन जेका आहे उहा जेकॾहिं तव्हां वटि कोन्हे त बजाए इन जी ऐलानिया अलॻि ऐलान वेही करे मीडिया ते चवण जे, तव्हां हुनजो बंदोबस्तु कंदो या हुनजो वेही करे सभिनी खे ॿुधाईंदो त असां वटि ही शयूं कोन्हनि। ऐं हाणे सम्झो त सुभाणे जेकॾहिं हुननि धाड़ेलनि खे हाणे ख़बर पइजी वई त APC चेन वारी जेका जॾहिं ईंदी त उहा अंदरि दाख़िल थींदी, त हू वरी उन जे लाइ बंदोबस्तु कंदा। हफ़्तो लॻंदो अञा हारिस नवाज़ साहब खे कार्रवाई शुरू करण में, ऐं हू वरी हफ़्ते जे लाइ हुनजी रुकावट तमामु सवली ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ी खाई खोटे छॾियो त वरी पोइ हुनजे अॻियां उहा APC चेन बि गुज़री न सघंदी, छाकाणि त APC खे वरी खाई में अंदरि किरण जे बजाए सिधो टपण जे लाइ वरी पुल खपे। पोइ वरी चवंदा असां वटि जेका हूंदी आहे वार बेस ते जेके हूंदियूं आहिनि एमरजेंसी ब्रिजिस, वरी उहे कोन्हनि, उहे जॾहिं घुरायूं त पोइ वरी असां APC खे उतां क्रॉस कराईंदासीं। मज़ाक बनाए वेठा आहिनि हुननि खे, हूंदो ई आहे त सॼी इन्हनि मामलनि जी हुनखे ख़बर आहे पहिरें ॾींहं खां वठी करे, उते जे पुलिस अमलदारनि खे बि जॾहिं ख़बर आहे त केरु आहिनि, मामला कीअं उन्हनि खे निबेरे सघिजे थो, उन्हनि ते पहुची सघनि था आसानी सां, पर फ़िलहाल उन्हनि जी नियत कोन्हे। जी मेहता। ठीकु आहे प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, मां खां सवाल कयो त घरू वज़ीर साहब ही कहिड़ो बयानु ॾिनो त असांखे ख़बर आहे त शहीद साहब जान मोहम्मद भाई जा क़ातिल कचे में आहिनि, पर कचे में वञण जे लाइ APC खपे, हफ़्ते जे अंदरि क़ातिल गिरफ़्तार कंदासीं, इंफॉर्मेशन शेयर कयूं, पोइ विल न हुजण जो इज़हार कयूं, हफ़्ते जे अंदरि करेज जेका उहा पैदा थींदी, APC चेन न हुजण जी ॻाल्हि ॿुधायूं, छा कयूं मतिलबु? ॿार खे क़तल थिए 2.5 महीना गुज़री विया आहिनि, हिकिड़ो हफ़्तो ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब खे ॾियण में को बि हर्ज कोन्हे, इहो हिकु हफ़्तो गुज़री वेंदो आहे। जेकॾहिं हुनजा क़ातिल गिरफ़्तार था थियनि ऐं उन्हनि खे कानून मूजिबि सज़ा मिले थी, मुंहिंजो ख़्यालु आहे त हारिस नवाज़ जी इन ॻाल्हि ते हिकिड़ा 7 ॾींहं एतबार करण में को बि ॾोह कोन्हे, ऐं हुन ज़रूरु इहा ॻाल्हि जांच कई हूंदी ऐं हुनखे अंदाज़ो आहे। हिकिड़ो कॾहिं कॾहिं हीअं बि थींदो आहे त मुख़्तलिफ़ जेके महकमनि जा वज़ीर हूंदा आहिनि, मनसब ते वेठल माण्हू हूंदा आहिनि, उहे इहे शयूं अवल उन्हनि जे हथ अची वेंदियूं आहिनि ऐं शयुनि जो माहौल ठाहिण लाइ पोइ हिकु हफ़्तो, पोइ 4 ॾींहं, पोइ 3 ॾींहं, पोइ उहो ज़ाहिर थींदो आहे। थी सघे थो हुनजा क़ातिल पकड़िजी बि विया हुजनि, इन जो बि इम्कान आहे, पर जनाब ब्रिगेडियर हारिस नवाज़ ते हिकु हफ़्तो एतबार करण में को बि हर्ज कोन्हे, ऐं जान मोहम्मद महर जा जेकॾहिं क़ातिल गिरफ़्तार था थियनि त उन मक़तूल सां बि इंसाफ़ जे लाइ इहो ज़रूरी आहे। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवां छा ख़्यालु आहे सर शहीद साहब जान मोहम्मद महर जी जा क़ातिल जेके उन्हनि जी गिरफ़्तारी बाबति जेको बयानु ॾिनो ब्रिगेडियर रिटायर्ड साहब?
बसि हिकिड़ो सिंधी गीत आहे न, हुन सां ॿीहर वफ़ा करे ॾिसबी, हिकु भेरो डॉक्टर अयूब चए थो वरी एतबार कयो, करे था ॾिसूं, हफ़्ते खां पोइ वरी ॾिसजो। ॻाल्हि हुते हूंदी। ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब हिकिड़ो अहिड़ो वांदो शख़्स हो जंहिंखे नौकिरी मिली वई आहे, हुन खां इहे कम न थींदा। ॻाल्हि सिधी से हुनजी अंडरस्टैंडिंग बि कान्हे का। इन करे हे जेका पंचमीन आहे, इन में तव्हां सिंध वारा इहा ॻाल्हि सम्झी छॾियो त हिते जेका भींग थियणी आहे उहा थींदी पई। मां दो टोक एनालिसिस पंहिंजी कयां थो पियो, उहा इहा आहे त जंहिं माण्हू जी अंडरस्टैंडिंग जा इशूज़ आहिनि, जेको माण्हू माना इहो अंडरस्टैंड नथो करे त जेको स्ट्रक्चर आहे उन स्ट्रक्चर में कहिड़ा एक्टर कीअं आहिनि, उहो चए थो त जेको बि माण्हू अॻुवाट थींदो, जंहिं वॾेरे जे तर मां अॻुवाट थींदो, उहो वॾेरो उनखे मोटाए अचण जी ज़िम्मेवारी आहे, माना ॻाल्हाईंदो उहो थींदो, ऐं उहो पहिरीं वरी फरमाइश इहा कंदो त भई हितां एसपी मुंहिंजी मर्ज़ी हणाए। ऐं भुंग जी रक़म बि उहा भरींदो, ऐं जेकॾहिं भुंग जी रक़म वॾेरे खे भरणी पवंदी त उहो त अञा वधीक क्राइम कंदो सर। तव्हां अंदाज़ो लॻायो त इहा एॾी लो अंडरस्टैंडिंग वारो माण्हू सिंध जो इंटीरियर मिनिस्टर कीअं थी सघे थो पियो, इहो सिंध जे हिन मसइले खे कीअं हल करे सघे थो। मूं वटि तमामु घणा सुवाल आहिनि। मां सम्झां थो त जीअं कॉलोनियल दौर में जेके स्टूपिड अंग्रेज़ हूंदा हुया, जिन खे मोकिले ऐं कंदा हुया त बाबा तव्हां वञी जेको इंडिया ते हुकूमत कयो, हे उन क़िस्म जी ॻाल्हि आहे। ही किथां माण्हू आया आहिनि? सिंध में माण्हू कोन हुया छा? तमामु दाना सिंधी माण्हू पिया आहिनि जेके इन मसइले खे सम्झनि पिया। जेके सियासतदान हुया तव्हां उहे कयो, तव्हां ही कहिड़ी मज़ाक कई असां सां? इंटीरियर मिनिस्ट्री लाइ तव्हां ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ कहिड़ा तमगा खयल आहिनि, या कहिड़ो जंगियुनि में स्ट्रेटजी न कई आहे, ऐं कई बि हुजे त कहिड़ो फ़र्क़ु थो पए, हुनखे अंडरस्टैंडिंग कान्हे का सोशल इशूज़ जी। सो इन में डॉक्टर साहब बिल्कुलु, मां डॉक्टर साहब खे चवां थो असां हफ़्तो इंतज़ारु था कयूं, इन हफ़्ते खां परियां वरी ॾिसजो त अञा ॿियूं भोंगेबाज़ियूं हूंदियूं। इन करे इहा ॻाल्हि कान्हे का त दाड़िलनि खे वक़्तु ॾियो, हफ़्तो उन्हनि खे ॾियो। माण्हुनि जी ज़िंदगियुनि जा मसइला आहिनि, माण्हुनि जूं ज़िंदगियूं जुड़ियल आहिनि मामले सां। असां इहो नथा करे सघूं पिया त वाह हिन हफ़्तो घुरियो आहे, हिनखे हाणे हफ़्तो ॾेई था छॾियोसि। इन हफ़्ते दौरान दाड़ियल केतिरनि जा मसइला कंदा, केतिरनि जा खून कंदा, केतिरनि खे क़त्ल कंदा, केतिरे खणंदा, मिंट क़ीमती माण्हुनि जी ज़िंदगी में उतर में। इन जे करे हफ़्तो हुनखे मिली वञे, हफ़्ते खां पहिरीं ऑपरेशन थियणु खपे। इट्स ऑलरेडी टू लेट। मां टैक्स पेयर आहियां ऐं आस्किंग त बाबा तव्हां कहिड़े बुनियाद ते, जॾहिं तव्हां नथा करे सघो पिया माण्हुनि जी प्रोटेक्शन, त जस्ट लीव इट। ऑलरेडी तमामु लेट थी चुका है। बिल्कुलु ठीक डॉक्टर साहब, थैंक यू सो मच डॉक्टर रफीक। तमामु लेट थी वियो। कंदकोट मां तव्हांखे अंदाज़ो ई कोन्हे को त मिडिल क्लास जो माण्हू कीअं माइग्रेट थो करे, उहो हिंदू हुजे, उहो मुस्लिम हुजे, दे डोंट वांट टू लिव देयर एनीमोर। तव्हां उन एरिया खे सॼी खे माना स्टेक आणे छॾियो आहे। अञा त इन पासे बि ध्यानु ॾियणो अथनि। ठीकु आहे प्रोफेसर डॉक्टर रफीक मचांडो साहब, टाइम कुझु घटि आहे, इन ते वरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। इदरीस लिगारी साहब, अवां जो मौक़िफ़ सर हिकिड़ो मिंट आहे अवां वटि इन मामले ते। शहीद साहब जा कातिल अञा गिरफ़्तार न आहिनि थिया, तोड़े जो ख़बर आहे त उहे किथे मौजूदु आहिनि? ॾिसो मेहताब अली साहब, हिकु हफ़्तो छा भला हिकु महीनो या 2 महीना या 4 महीना ॾियण में बि कोई इशू न आहे, पर ख़ुदि हिकिड़ो वॾो इहो सुवालु आहे त जेको गुज़िरियल 2.5 महीननि में जेका आहे न, उहा केतिरी डेवलपमेंट थी आहे, उहो किथे तफ़सील आहे, बिल्कुलु ठीकु किथे थी आहे। तो असां वटि जेको आहे न, सरदखाने हवाले जेके मामला कया वेंदा आहिनि, ऐं माण्हू इंतज़ारु करे करे जेको आख़िर में हथु खणी वेंदो आहे, उहा ॻाल्हि थी वेंदी आहे कि जी बि जेका आहे उहा स्ट्रेटजी लॻी। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी अवांजी। प्रोफेसर डॉक्टर रफीक अहमद चांडियो साहब, अवांजी वॾी महिरबानी। डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अवांजी बि तमामु घणी महिरबानी। ज़ैन शाह साहब, ACP जा मरकज़ी सदर, उहे किथे मसरूफ़ आहिनि, अटेंड न करे सघिया, असांजी कॉल उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं आहे। नाज़रीन, मजमूई राय जेका साम्हूं आई उहा इहा आई पैनलिस्ट जे तरफ़ां त हीउ जेको मामिलो आहे माड़ी जलबाणी वारो, ख़ासि तौर ते इन में मक़तूलनि जे वारिसनि जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकणे जे बजाए का वैलिड क़िस्म जी स्टेटमेंट जेका आहे उहा जेकॾहिं घर वज़ीर तरफ़ां अचे त उनखे क़बूल करणु घुरिजे। बाक़ी अहिड़े क़िस्म जूं जेके बयान आहिनि उहे न ॾियणु खपनि, जंहिंसां अञा वधीक अदम तहफ़ुज़ ऐं गैर यकीनी जेका आहे उहा पैदा थिए। ख़ासि तौर ते मुतालबो इहो साम्हूं आयो आहे जेको मक़तूलनि जे वारिसनि जो बि आहे ऐं पैनलिस्ट ऐं दानिश्वरनि जो व्यूज़ टाइम जे प्लेटफॉर्म तां, त हाई कोर्ट जा जेके जजिस आहिनि उन्हनि जी निगरानी में जुडिशल कमीशन जोड़ी वञे ऐं उहा इन मामले जी अणधुरी जांच करे ऐं उनखां पोइ उन रिपोर्ट जे आधार ते जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। उनखां पोइ शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर, उन जा कातिल ख़बर बि आहे त कचे में आहिनि,
कचे में APC चेन वेंदी, उन खां सवाइ वञी नथो सघिजे ऐं हफ़्तो वधीक लॻंदो, पोइ हफ़्ते में शायदि इहा हिमत पैदा थी वञे ऑपरेशन करण जे लाइ कचे में। इन ते बि ॻाल्हि ॿोल थी आहे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।